अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जहांज़ेब। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो चैनल हिस्टोरिकल ट्रेजर। दोस्तों, अॼु मां तव्हांखे बलोचिस्तान जे नाले वारे सियासतदान ऐं हिकु बलोच सरदार नवाब मोहम्मद अकबर ख़ान बुगटीअ जी तारीख़ ॿुधाईंदुमि। नवाब मोहम्मद अकबर ख़ान बुगटी नवाब मेहराब ख़ान जे घर डेरा बुगटीअ में पैदा थियो। लाहौर जी एचज़न कॉलेज में तालीम हासिल कयईं। उन खां पोइ ऑक्सफोर्ड में आला तालीम हासिल कयईं ऐं 50 साल पहिरियां 1940 ईस्वीअ में पंहिंजे कबीले जो 19हों सरदार थियो। 1949 में उन हुकूमत जी ख़ुसूसी इजाज़त सां पाकिस्तान सिविल सर्विस एकेडमी यानी CSS जे इम्तिहान ॾियण खां अलावा तरबियत हासिल कई। नवाब अकबर ख़ान बुगटी बाद में सिंध ऐं बलूचिस्तान जो शाही जरके जो रुकन नामज़द थियो। 1951 में बलूचिस्तान जो गवर्नर जनरल मशीर मुक़ररु थियो ऐं 1958 में वज़ीर ममलिकत जे तौर ते वफ़ाक़ी काबीना में शामिल थियो। 1960 जी ॾियारीअ में हू चौथी क़ौमियत हक़ूक़ियत जे तौर ते नेशनल अवामी पार्टी नेब में शामिल थियो। फील्ड मार्शल अयूब ख़ान जे दौर में कुझु अरसो जेल बि रहियो। जॾहिं अताला मेंगल बलूचिस्तान जो वज़ीर आला थियो, उन खां पोइ नवाब अकबर ख़ान बुगटीअ नेब जी क़यादत सां इख़्तिलाफ़ थी विया। 1973 ईस्वीअ में जॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो नेब जी हुकूमत खे बर्ख़ास्तु कयो त पोइ अकबर ख़ान बुगटीअ खे सूबे जो गवर्नर मुक़ररु कयो वियो। हू 10हों गवर्नर सूबे जो रहियो। उन खां पोइ ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे इख़्तिलाफ़नि खां पोइ इस्तीफ़ा ॾिनई। 1977 ईस्वीअ में एयर मार्शल अज़हर ख़ान जी सरबराहीअ में तहरीक इस्तक़बाल में शमूलियत अख़्तियार कयईं। 1988 में अकबर ख़ान बुगटी बलूचिस्तान जो सूबाई असेंबलीअ जो रुकन मुंतख़िब थियो। फेबरवरी 1979 खां वठी 1990 ताईं बलूचिस्तान जो वज़ीर आला रहियो। बेनज़ीर भुट्टो बलूचिस्तान जी असेंबलीअ खे तहलील करे छॾियो। 1993 ईस्वीअ जी आम इंतिख़ाबात में हू डेरा ख़ान बुगटी पंहिंजी नई पार्टी जमहूरी पार्टी वतन जो रुकन असेंबली थियो। उन क़ौमी असेंबलीअ में उर्दू ज़बान जो बाइकाट कयो वियो। उन खां पोइ 1997 में उर्दू वज़ारत वारे इंतिख़ाबातनि में हिसो न वरितईं। नवाब मोहम्मद अकबर ख़ान बुगटीअ जे कूले जे कबीले जे रिश्तेदारीअ सां 2003 खां 2006 ताईं मिली अकबर बुगटी सूबे जे हुकूक लाइ क़ौम परस्तनि जी क़यादत कंदो रहियो। कूलो जे पहाड़नि में 3 महीना रूपोश रहियो। हिन कूलो पहाड़ में पनाह वरिती हुई। कुझु फ़ौजी अहलकार पहाड़ में दाख़िल थिया, बारूद जा धमाका थिया। उन गार में शामिल थी ऐं अचानक जंहिंमें नवाब अकबर ख़ान बुगटी ऐं उन जा 37 साथी ऐं पाकिस्तान फ़ौज जा 21 ॼणा शहीद थी विया।